घोटकीअ में रूरल सपोर्ट डेवलपमेंट फाउंडेशन पारां आबादकारनि जी भलाई लाइ सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में ज़राअत खाते जे अमलदारनि ऐं मक़ामी ज़मींदारनि वॾे अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते आबादकारनि सिकंदर चाचड़, आगा नादिर पठान ऐं ॿियनि ॿुधायो त घोटकी ज़िले में 80 सैकड़ो गैर मयारी ज़रई दवाऊं खपायूं पियूं वञनि, जंहिं सबबि आबादकारनि खे करोड़नि रुपया नुक़सान पहुतो आहे। संदन चवणो त पंजाब जा डीलर नकली मक़ामी वापारनि ज़रिए दवाऊं विकिरो करे आबादकारनि ऐं ज़मीनुनि खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। मां इहा गुज़ारिश कंदुसि गवर्नमेंट खे त उहा इन ते जेको एक्शन खणे ऐं जेके बि नकली दवाऊं आहिनि, ज़ाहिर आहे मईशत तबाह थींदी। असांजो हारी ऐं जेको ज़मीनदार ख़ासि तौर ते जेके हिते जंहिंजो एग्रीकल्चर ते सारो सार एग्रीकल्चर आहे ऐं उनखे जेको नुक़सानु थिए पियो, ज़ाहिर आहे उहो मईशत ते तमामु वॾा असरात पवंदा। ख़ासि तौर ते बरसाति जे करे बि जेको नुक़सानु थियो आहे। नकली दवाउनि को बेअसरातियूं आहिनि, इन में एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे बि जेको आहे पंहिंजो क़दम खणणु खपे इन डीलरनि जे मथां त बाबा जेके ज़रई दवाउनि ते बंदिशी थी वञे ऐं कंहिं ते आहे त उन ते जेको आहे सो ग़लति कम खां रोकियो वञे। ज़राअत खाते जे डिप्टी डायरेक्टर शाहनवाज़ शेख आबादकारनि जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो त घोटकीअ में नकली दवाऊं विकिरो न पियूं थियनि। हुन चयो त ज़िले जे समूरनि सेप्टिसाइड दुकाननि तां सैंपल वठी चकास कई, पर किथे बि गैर मयारी दवा हथ न आई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।